पनो आकिल मां ख़बर ईंदा हलूं त मुख्तियार कार पनो आकिल आसिफ अली कलवड़ शहर में मुनाफे खोरन खिलाफ कार्रवाई कंदे मुख्तलिफ हंधनि ते छापा हया। स्टेशन रोड, शाही बाज़ार ऐं ईदगाह रोड ते दुकाननि ते लॻल रेट लिस्टुनि जो जाइज़ो वरितो वियो। रेट लिस्टूं ज़ाहिर न कंदड़ ऐं सरकारी अघनि खां वधीक वसूली कंदड़ दुकानदारनि खिलाफ कार्रवाई कंदे ॾंड हया विया। मुख्तियार कार आसिफ अली कलवड़ चयो त शहर में 3 टीमुनि खे मुक़ररु कयो वियो आहे जेके रोज़ानी जी बुनियादुनि ते मार्केटुनि जी निगरानी करे रहियूं आहिनि। हिन वधीक ॿुधायो त डिप्टी कमिश्नर सखर जे हुकुम ते कंट्रोल रूम बि क़ाइमु कयो वियो आहे त जीअं शहरियुनि जूं शिकायतूं फौरी तौर ते वसूल करे कार्रवाई कई वञे। हिन ख़बरदार कयो त जेको बि दुकानदार मुक़ररु कयल अघनि खां वधीक रेट वसूल कंदो इन खिलाफ़ सख़्त कानूनी कार्रवाई कई वेंदी। सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD खे ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।